दोस्तों, ही दौर अफरा तफरी जो दौर है, दंजाली दौर है। हिन दौर में जिते सभी असबाब हिदायत वारा असा मंझा मोकलाए हलिया विया आहिनि। असां उन्हनि असबाबनि जी जॻह ते आर्टिफिशियल हाइब्रिड असां उहे असबाब जॾहिं इस्तेमालु कयासीं त उहो असली जेको रंग जेको असां ते हुअणु खपे, जेको सुफ़िया इकराम जो रंग, जेको ओलिया इकराम जो रंग, उहो गाइब थींदो थींदो उहो एसि ताईं गुम थी वियो आहे जो उनजो लफ़्ज़ पतो परे परे तक मस थो पहुचे। जिते असांजा सभी प्रोग्राम उन अफरा तफरी जो शिकार थियनि था, उते असांजे समाज ऐं असांजे माशरे ऐं असांजे माहौल, असांजे इर्द गिर्द असांजे हर तरफ़ खां असांखे हिकिड़ी वबाई नासूर बदकारी जेका असांखे चोटी वई आहे, पर असांजे नए नसल खे उन तबाही जे किनारे ते आणे छॾियो आहे। पर असां अञा ताईं उन फ़ैसिले में आहियूं जॾहिं बगदाद ते हलाको खान जो हमिलो पियो थिए त असांजा उन वक़्तु साहिब इल्म सोचनि पिया त इहो मच्छर हराम आहे या हिलाल आहे, हुनजो रत इहो पाक आहे या हराम आहे हिलाल आहे, उन सां असांजो फ़र्ज़ु जाइज़ आहे न जाइज़ आहे। असां उन्हनि बेसनि में जी मदो हुआसीं तेसीं हलाको खान हमिलो कयो। असांजा सभी इल्मी असांजो ज़ख़ीरो असांजो उन नदी जे हवाले में करे छॾियो। अॼु बि असां उन हालतुनि खां कॾहिं बि घटि न आहे। अॼु बि असांखे उहो इल्मु सॾे पियो, अॼु बि असांखे उहो हक़ल, उहो होको असांखे वर्जाए चवे पियो त तव्हां उन तालीम जा पोइल गयो, उन तालीम खे वापरायो, उनजो पीछो करियो जेका तालीम बरक आहे, जेका तालीमात मुहम्मदी आहे। तव्हां उन तालीमात मुहम्मदी ते गौर करणु छॾे ॾिनो आहे। तव्हां फ़क़ति पंहिंजे कारोबार खे हथी था ॾियो, उहो मज़हबी हुजे, उहो कंहिं बि शोबे जात सां बि वाबतो हुजे, तव्हां उनखे हमथायो बि पिया, उनखे तव्हां उहे ताक़त ॾियण जे लाइ सिर जोड़ जी तव्हां कोशिशि करियो पिया, पर तव्हां इस्लामी उसूलनि जी पासदारी कोन पिया करियो, हुनजी सही माने में चौकीदारी कोन पिया करियो। तव्हां जेकॾहिं चौकीदारी करियो था त पंहिंजे फ़क़ति उन ख़्यालनि जी करियो था जेको तव्हांजो आइडियल आहे, जेको तव्हांजा आइडियाज़ आहिनि, तव्हां उनजो ख़्यालु करियो पिया। जेकी तव्हांजे इर्द गिर्द जेकी तव्हां ते हावी आहिनि